मसलो आहे ना जे असांजे मथां केस थियनि था। असांजो चाचो मामदली ऐं शौकत खे वठी विया आहिनि, असांजो माल ई मारे विया आहिनि। कश्मीर एसे जो ॿियो लखमी रोड, ॿियो बादल जखराणी, ॿियो सॼो पंहिंजो अमले सां गॾु आया आहिनि। सवेर सां असांजो घर, असां ग़रीब कारे वियूं, असां मिसकीनूं। चार मोटरसाइकिल कया आहिनि, 2 बकरियूं, 2 मींहं आहिनि, 1 बच्चा उन सां गॾु। असां भला कश्मीर छॾे वञूं, ग़रीबूं असां लॾे वञूं, असांजो कोई उहो न आहे ॿुधण वारो। जमाल ते FIR अॻे था इहो हिननि कयो माना ड्यूटी अटकार जो। हाणे सखी बश्क ते बि आहे, हुन करीब बश्क ते बि, उर्फ कोझो ते बि आहे। ग़रीब असां काॾे वञूं, असांखे माना नाजाइज़ करनि था खाइण जे लाइ। ॿियनि जे टिपनि ते उनजो लंजवाणी जो बकरी गुम थियो आहे, उनजे लाइ असां ग़रीब काॾे वञूं, कश्मीर छॾे वञूं। असांजो महिरबानी करे SSP कश्मीर खे मुतालबा कयूं था, पंहिंजो पुलिस वारनि खे हिदायत करे असां सां जाइज़ करनि, नाजाइज़ न करनि। जो इहो जखराणी बादल, इहो लखमीर असांजो माल बि मारे आया आहिनि, मुंहिंजो भाउ बि वठी आया आहिनि, शौकत नसीराणी ऐं वालिद मोहम्मद अली खे बि वठी आया आहिनि, मुंहिंजो पीउ आहे। ना की असां ते केस करनि था। असांजा 4 मोटरसाइकिल बि खणी आया आहिनि। पाण एसे जो बि असांजो माल छोड़ियो त असांजे ॿारनि सां विढ़िया आहिनि। असांजे ॿारनि खे धक हथनि, 2 में हिकु आया आहिनि, 1 आया आहिनि।